करण लाइ रखियो अथसि, सो बजा आणींदे निष्काम कर्मनि जे करण लाइ आज्ञा कई अथसि। अॼु असीं भॻवान कृष्ण जी लड़ण ऐं मरण वारी आज्ञा जे ग्रहण करण लाइ त होशियार आहियूं, मगर भोगनि जी इच्छा खे त्यागे वैराग धारण करण वारी आज्ञा जे मञण लाइ ज़रो बि तयारु न आहियूं। उन जो नतीजो इहो थियो आहे जो निष्काम कर्म योग जी बजाय उल्टा कर्म ऐं पाप कर्म जगत में थी रहिया आहिनि। भला जिते भोगनि मां सुख वठण जी चाहना हूंदी, उते राग, प्रीत ऐं द्वेष, धिकार पैदा करण वारा कूड़, कपट ऐं हिंसा रूपी पाप कर्म न थींदा त ॿिया कहिड़ा कर्म थींदा। पाप जो फल दुख त आहे, सो दुख उन्हीअ करे असीं खूब भोगे बि रहिया आहियूं। पर अचरज ऐं ॾुख इहो आहे जो गीता जो मिसाल ॾेई करे अॼु मनमानी हालत कई वञे थी। अॼु जो कुझु थी रहियो आहे, उन्हीअ जे घणे हिसे में न ज्ञान आहे, न निष्काम कर्म आहे ऐं न भक्ति आहे। ज्ञान में मुख्य रुकावट आहे देह अभिमान जी, तंहिंखे त खूब वधायो वञे थो। निष्काम कर्म में मुख्य रुकावट आहे ख़ुदि गर्ज़ीअ जी, उन्हीअ जे वधाइण लाइ बि हर हिकु संस्था ऐं पार्टी ज़ोर शोर सां लगन में लॻल आहे। भक्तिअ में रुकावट आहे शरणागतीअ जे उणाईअ जी, सो भॻवान जे आसिरे पूरीअ रीत सां न रहणु। इहो त माण्हुनि में ज़ाहिर आहे। सचो ज्ञानी, सचो निष्काम कर्मी ऐं सचो भक्त कॾहिं बि छल, कपट, ॾेखाव, कूड़, अन्याय या हिंसा वग़ैरह जो वर्ताव न करे सघंदो, छाकाणि त ज्ञान जे उपाव में शरीर जे अहम मां बुद्धीअ जो त्याग करणो पवे थो। तंहिं करे ज्ञानवान लाइ मां याने आत्मा शरीर खां अहिड़े प्रकार अलॻि आहे जीअं ॿिए शरीर खां पंहिंजो शरीर। इहा हालत प्राप्त थियण ते याने शरीर मां बुद्धि छुटी वञण ते पाप कर्म थी न सघंदो। साॻीअ रीत ख़ुदि गर्ज़ीअ वारी बुद्धि छुटी वञण ते निष्काम कर्मीअ जा जेके कर्म ईश्वर अर्थ निष्काम भाव सां पैदा थींदा, से बि पाप वारा न थी सघंदा। भॻवान जी भक्तिअ में त माण्हू भॻवान जे शरण में ई रहे थो। इन ई हालत में खोटियुनि भावनाउनि जो त्याग स्वाभाविक ई थिए थो। हिन मां साबित थियो त जिते खोटा कर्म थियनि था ऐं जिते सफलता जी हासिल करण लाइ शास्त्रनि जी बरख़िलाफ़ कर्मनि जो ऐं पापनि जो आधार वरितो वञे थो, उते ज्ञान, निष्काम कर्म ऐं भक्तिअ जो सपनो बि लहणु अज्ञान मात्र आहे। उन अज्ञान जो टुटणु ज़रूरी आहे, पर इहो टुटणु थिए कीअं? अज्ञान जे करे पैदा थियल लिंपटता, मोह रूपी अंधकार असांजे ज्ञान खे ढके छॾियो आहे ऐं चइनी तरफ़नि खां उन ई अंधकार खे वधीक ऐं वधीक गहरे करण जूं लगातार कोशिशूं थी रहियूं आहिनि। एतिरे क़दुरु जो अंधकार जी गहराईअ खे ई ज्ञान जो प्रकाश सॼियो वञे थो। मनुष्य जी ॿुधी अॼु उन चिॿरे ऐं चमड़े जी दृष्टिअ समान थी रही आहे, जहिड़ीअ रीति उन्हनि पखियुनि खे ॾींहं में अंधकार ऐं राति में रोशनी ॾिसण में ईंदी आहे। साॻीअ रीति असांखे बि अॼु अंधकार में रोशनीअ जो भरम थी रहियो आहे, जंहिं करे ई असीं इच्छित भोगनि जा ग़ुलाम थी सवें आशाउनि जी फांसियुनि में ॿधिजी काम, क्रोध वग़ैरह उपावनि सां विषयनि भोगनि वास्ते अन्याय सां धन दौलत हासिल करण लाइ लॻा रहूं था।
अज्ञान असांखे घेरे छॾियो आहे, अभिमान अंधो करे छॾियो आहे, लोभ असांजी ॿुद्धीअ खे बिगाड़े छॾियो आहे ऐं हठ मतवालो बणाए छॾियो आहे। इन ई करे असीं अॼु अहंकार, ताक़त, वॾाई, काम ऐं क्रोध जो आधार वठी हर वस्तुअ में क़ाइम भॻवान खां मुंहुं मोड़े रहिया आहियूं। उन्हनि राक्षसी ख़्यालनि जो नतीजो नरक जे बंधननि ऐं नीच गतिअ खां सवाइ ॿियो छा थी सघंदो? भला इन ग़लतीअ खे मिटाइण जो उपाउ कहिड़ो आहे? उपाउ आहे भगवत आराधना। जिन मनुष्यनि खे भॻवान में कुझु बि विश्वास आहे, उहे सभिनी जी शुद्ध ॿुधी थियण लाइ भॻवान खे निष्काम आराधना कनि। निंड मां उथण सां ई पंहिंजे शुभ कर्मनि ऐं सचीअ भक्तीअ द्वारा भगवत विश्वास खे पाण में वरी वरी ॼमाइनि। भगवत जी श्रद्धा रूपी वण जे सुकंदड़ पाड़ खे सची निम्रता जे ॻोढ़नि जे ॻाढ़ण वारीअ धारा सां पाणी ॾियो। वेदनि शास्त्रनि जे वचननि ते श्रद्धा रखो। ऋषियुनि मुनियुनि खे भरम रूप मञणु छॾे ॾियो। जीवन खे ज़ाब्ते ऐं संजम सां पवित्र बणाए भॻवान जी कृपा जो आधार वठो। अटल विश्वास, परम श्रद्धा सां भॻवान जे चरणनि जी शेवा करियो ऐं संदसि पवित्र नाम जो जाप करियो। मनुष्य खे सावधान, ख़बरदार थी हीअ ॻाल्हि सोचणु घुरिजे त हिन संसार जा सभई भोग सुख बेबका ऐं बिजलीअ जे चिमके वांगुरु चंचल आहिनि। शरीर कचे दिले वांगुरु थोरी चोट लॻण सां ओचितो नाश थियण वारो आहे। इन करे भोगनि मां प्रेम हटाए भॻवान में प्रेम जोड़णु घुरिजे। जगत जा सभई कम भॻवान जे लाइ करणु घुरिजनि। जगत जे कमनि या पदार्थनि लाइ भॻवान खे हरगिज़ न भुलाइजे। भॻवान जे लाइ जेकॾहिं जगत खे छॾिणो बि पवे त हरकत न आहे, पर जगत जे लाइ भॻवान खे असुर न छॾिजे। इन प्रकार जो पको निश्चो जेकॾहिं माण्हू करे छॾे त पोइ संसार खे छॾे सन्यासी बणजण जी बि ज़रूरत कान आहे, छो त अहिड़े माण्हूअ लाइ सॼो जगत भॻवान मय जो थियो। मिसाल, हरि रेव जगत, जगदेव हरि, ख़ालिक मंझ ख़ल्क़, ख़ल्क़ मंझ ख़ालिक।